दोस्तों, सॼे सिंध मां इलाही सारनि दोस्तनि सवाल पुछिया हुआ 2-3 हफ़्ता अॻु में। वरी अॼु 2 दोस्त आया नौजवान मिलणु ज़ीजेस जी ऑफिस में। वरी सवाल थियो त तव्हां वज़ाहत छो नथा कयो। पोइ यकी वज़ाहत करे था छॾियूं। ऐं शयुनि जी वज़ाहत करण में यकीन कोन रखंदो आहियां। ऐं सम्झंदो आहियां शयूं हलणु ॾिजनि, नॉर्मल कोर्स में पाण ई माण्हू ॻाल्हि सम्झी वेंदा। वज़ाहत करणु बार बार, पर ठीकु आहे, कॾहिं कॾहिं करणी थी पए। त सॼे सिंध मां दोस्तनि 2-3 हफ़्ता अॻु में सवाल पुछियो त असांजे क़ाइद, असांजे उस्ताद, सिंध ऐं पाकिस्तान ऐं सॼे बर सग़ीर जे अज़ीम हीरो मोहतरम रसूल बख़्श पलीजो साहिब जी सालगिरह कॾहिं हुई। ॿुधायो मन त 21 फरवरी आहे, पर चऊं त किन दोस्तनि कन्फ्यूजन पैदा करण जी कोशिशि कई आहे। उनजी तव्हां वज़ाहत कयो। वरी अॼु 2 स्टूडेंट आया। साईं थोरो असांखे ॿुधायो, हेॾो वॾो माण्हू पलीजो साहिबु जाइंट आहे, लेजेंड आहे, उनजी वज़ाहत थिए। पहिरीं ॻाल्हि सम्झणु खपे त मोहतरम रसूल बख़्श पलीजो साहिबु जहिड़नि माण्हुनि खे, वॾनि माण्हुनि खे पंहिंजे सालगिरहुनि ऐं पंहिंजनि ज़ाती एनिवर्सरीज़ सां, ज़ाती प्रोग्राम सां का दिलचस्पी न हूंदी। पलीजो साहिबु उहो माण्हू हो, मुंहिंजो वालिद, असांजो उस्ताद, जंहिंखे कॾहिं इहा दिलचस्पी न हुई त कपिड़ा कहिड़ा वठां, गाॾी मूं वटि कहिड़ी हुजे, हंधु कहिड़ो हुजे, ऐं मुंहिंजे खीसे में वॉलेट में पैसा केतिरा हुजनि, लीस्ट कंसर्न। पर हाणे माण्हू जॾहिं हलिया था वञनि त पोइ उन्हनि ते कब्ज़ा था थियनि। 3 सिंध जे मज़ारनि ते त कब्ज़ा थी विया आहिनि। लाड़काणे ते, बदीन ते, ठठे ते। सिंध जे अहल इक़्तिदार 3 मज़ारनि ते कब्ज़ा करे वरिता। 4थी मज़ार जामशोरे ज़िले में आहे, सन में, उन ते बि कब्ज़े करण जी कोशिशुनि में आहिनि, पंहिंजा फॿिया कोन्हनि। हैदर जतोई साहिब जी मज़ार सूर्य बादशाह साईं जी मज़ार जे हुजे हा, त उन ते कब्ज़ो जी कोशिशि। त सिंध में इहो ट्रेंड आहे त माण्हुनि जे आदर्शनि, मक़सदनि जे बजाए आख़िर में उनजे मज़ार ते, उनजे तारीख़ुनि ते, उन्हनि जे हंधनि ते कब्ज़ो करे वठिजे। मुंहिंजो ब्रदर आहे, वॾो सीनियर असांजो अॻुवान आहे, तमामु कमिटेड माण्हू। उन हिकिड़ी पार्टी में कमु करण जी कोशिशि कई। संदसि घर जे वॾे जी वफ़ात खां पोइ त उनखे चयूं त पलीजो साहिबु पंहिंजे जीअरे वसियत करे वियो त हिनखे कमु करणु न ॾिजो। हाणे उहो कंहिं ॿी पार्टी में शामिलु थियो आहे, असांजो वॾो भाउ डॉक्टर साहिबु। हुन संजीदगी सां कमु करणु चाहियो। चऊं वसियत हिकिड़ी पूरी ॻाल्हि ठाहे, इहा वसियत आहे त हिन जाइ ते रखिजो। पोइ कंहिं वॾे माण्हू खे वञी ओताक जे दरवाज़नि में बंदि करे छॾिजे। ओताक जो तालो आहे, माण्हू खे ठक ठक करे, पोइ ओताक जो माण्हू निकिरे। ऐं पलीजो साहिबु तव्हांखे ख़बर आहे न, राय जो हो त हर इवेंट खे, हर एक्टिविटी खे प्रो पीपुल बनाइजे, माण्हुनि जे मफ़ादनि लाइ। पर अहिड़ी जाइ ते जिते हुजूम गॾु थियनि, पर कंहिं माण्हू खे रस्ते खां, मेन रोड खां, हाईवे खां, शाहराह खां, ज़िले हेडक्वार्टर खां परे वठी, वरी उन नंढिड़े ॻोठ जे बि वरी बाज़ार, रेलवे स्टेशन खां परे वठी, के ॻोठ में, उन ॻोठ में बि वरी हिकिड़ी ओताक जे ताले में बंदि करे छॾिजे। त पोइ जेको ताले जी चाॿी वठी सघे, या ईद बरात ते अचे जंहिं ॾींहुं तालो खुलियलु हुजे, त अची मिले पंहिंजे उस्ताद सां, न त न मिले। ऐं उन माण्हूअ जो अॻियां लीलड़ाए त अदा चाॿी खोल त आउं अची मिलां। त इन करे तरीक़ो आहे, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त ठठे, बदीन ऐं लाड़काणे जे मज़ारुनि ते, अज़ीम मज़ारुनि ते कब्ज़ा थी विया आहिनि, ॿियनि ते कोशिशि आहे। त पलीजो साहिबु पंहिंजी किताब वाटू वीहथियूं में लिखियो हो त जॾहिं कंहिं शइ ते कब्ज़ो कबो आहे त पहिरीं हुनजा नाला तब्दील कबा आहिनि। पोइ मिसाल ॾिना आहिनि त पलीजो साहिब जी सालगिरह जी डेट कहिड़ी आहे, उन में माण्हुनि खे मुंझायो वियो। इहो हींअर थियो आहे, 2018 खां पोइ ओचितो, पलीजो साहिब जी वफ़ात खां पोइ। अॻे उहो यूनानी मस तारीख़ हुई। पलीजो साहिबु नंढे हूंदे ॿुधाईंदो हो असांखे। पलीजो साहिब सां ज़िंदगी में वक़्तु सभ खां वधीक मुंहिंजो गुज़रियो आहे। बाबा जॾहिं म्यो हॉस्पिटल लाहौर में दाख़िल हो, तॾहिं बाबा जो अटेंडेंट आउं हुअसि। पोइ प्रोफेसर अज़ीज़ साहिब जो घरु हूंदो ग्वाल मंडी में, चौक बर्फ़खाना वटि। उते प्रोफेसर अज़ीज़ साहिब जी अमड़ ॿोड़ ऐं मानियूं ठाहे ॾींदी हुई। उहा खणी आउं ऐं अम्मा बाबा वटि म्यो हॉस्पिटल में बाबा दाख़िल हो, उते ईंदा हुआसीं। हिकिड़ो सिंध मां डॉक्टर मिलणु आयो, मारूफ़ अबड़ो नाले, उहो बि उते चकर लॻाईंदो। उते पढ़ियो बि शायदि लाहौर में, ॿियनि खे मुलाक़ात जी इजाज़त कान हुई। पोइ उते अची कचहरी कंदा हुआसीं। बाबा लाइ मानी खणी आउं 3 टाइम ईंदो हुउसि। उते क्रिकेट वेठो ॾिसंदो हुउसि, बाबा रोकींदो, क्रिकेट फुज़ूल आहे वग़ैरह, कचहरी थींदी। पोइ बाबा जॾहिं सर्विसिस हॉस्पिटल कराची में दाख़िल हो, तॾहिं बाबा जे भर वारे रूम में मुमताज़ अली भुट्टो साहिबु दाख़िल हो। उते बि आउं हूंदो हुउसि। PCH सोसाइटी जे घर मां ॿोड़ रधे मानियूं ठाराए। बाबा पोइ बाबा खे फिल्मुनि जो शौक़ु थियो, कॾहिं कॾहिं VCR हूंदी, पोइ कॾहिं कॾहिं लिकाए VCR खणी ईंदा हुआसीं। बाबा कैदी हो, सर्विस हॉस्पिटल में लिकाए कैदी नर्सुनि खां, डॉक्टरनि खां। पोइ VCR अची, कमरो TV चोराए राति जो बाबा खे हिकिड़ी फिल्म ॾेखारी हुअमि अची, अंगूर। संजीव कुमार ॾाढो वणंदो हो बाबा खे। ऐं
हेमा मालिनी वणंदी हुअसि ॾाढी। नसीरुद्दीन शाह नओं नओं आयो, तंहिंजूं फिल्मूं ॾिसणु पसंदि पई कई। अर्थ, बाज़ार ऐं स्पर्श, इन क़िस्म जूं फिल्मूं ॾाढियूं सुठियूं ॾिसंदो बाबा। कॾहिं कॾहिं लिकी ॾेखारींदासीं, पाबंदी हूंदी कैदी हो। पोइ बाबा जॾहिं जिना हॉस्पिटल में आयो तॾहिं बि आउं बाबा वटि अटेंडेंट हुअसि, केरु कोन हो, सिर्फ़ु आउं हुअसि। ऐं उते बाबा सां गॾु ॿिए रूम में साईं जीएम सेठ साहिबु हो, ॿिए में साईं जाम साखी साहिबु हो, बेनज़ीर साहिबा कुझु ॾींहंनि लाइ आई हुते। त मज़ो लॻो पियो हूंदो हो जिना हॉस्पिटल जे उन पोयां स्पेशल वार्ड में, सभु कैदी, हाई प्रोफाइल कैदी, उते बाबा सां गॾु आउं हूंदुसि। ॿिया दोस्त ईंदा मुलाक़ात करणु, कराची जा दोस्त इलाही ईंदा, डॉक्टर बख़्त जमाल, डॉक्टर नज़ीर शेख, डॉक्टर अली गुल, ऐं उहे छाकाणि कराची में SMC में पढ़ंदड़ दोस्त हुआ, उहे उते ईंदा हुआ। जावेद सुमरो, ॿिया उहे सभु उते ईंदा पिया, चकर लॻंदा, कचहरी थींदियूं, सईद मेमण। त उते बाबा सां गॾु वक़्तु गुज़रंदो हो। उन्हनि दोस्तनि सभिनी खे यादि आहे त बाबा खे कॾहिं बि पंहिंजी बर्थडे सेलिब्रेट करण जो शौक़ु न रहियो। बाबा नंढे हूंदे असांखे ॿुधाईंदो हो त आउं सियारे में ॼाओ आहियां ऐं मूंखे का ख़बर कान्हे त उहो महीनो कहिड़ो हो। बाबा जो चवंदो अलाए 20 अलाए 21 अलाए 22 सभु चवंदो त मूंखे ख़बर कान्हे। मुंहिंजो ॾाढो मुंगुरु ऐं बाबा अली मोहम्मद चवंदा कि 20, 21, 22 तारीख़ हुई, सियारे जी मुंद हुई। ऐं पोइ 1928 हो अलाए 29 अलाए 30 हो। तव्हांखे ख़बर आहे 1928, 29, 30 में कहिड़ो रिकॉर्ड हूंदो? हींअर ई 70 में 60 में जेके ॿार ॼावा आहिनि उहे ख़बर कान्हे त कॾहिं ॼावा आहियूं। सो 1988, 30 माना पाकिस्तान जे ठहण खां 17, 18 साल अॻु में। पोइ चवंदो सियारो, पोइ महीनो कहिड़ो बाबा? ऐं उहा 28, 29, 30 तारीख़ या उहो साल या उहा 20, 21, 22 तारीख़ महीनो कहिड़ो? बाबा चवंदो अलाए इस्लामी महीनो अलाए अंग्रेज़ी महीनो, छाकाणि इस्लामी महीना सियारनि में तब्दील थींदा पिया आहिनि कॾहिं कॾहिं। हाणे अलाए कहिड़ो। पोइ सालगिरह, बाबा सालगिरह मल्हायूं? पोइ बाबा चवंदो सालगिरह मल्हाए छा कंदासीं, कुझु कोन्हे, साल हिकिड़ो ॿियो गुज़री वियो, पाण खे वॾा कमु करणा आहिनि ऐं पंहिंजो हिकिड़ो ॿियो साल। हमेशह सालगिरह खे बाबा ईअं पेश कंदो। अॼुकल्ह संद में हर ॿियो माण्हू सालगिरह वठा, वरी मुबारक न ॾियो त उहो भयार ॾिबी, मूंखे साईं फलाणे बर्थडे कोन, को SMS करे ॾींदा, साईं मुंहिंजे पेज ते वाल ते ॿ लफ़्ज़ लिखो, मुंहिंजी अॼु सालगिरह आहे। किन खे सालगिरह ज़ोरी वठणी हूंदी आहे, पोइ वरी चवंदा आहिनि अॼु मुंहिंजी सालगिरह हुई, पर दोस्त तकलीफ़ न कनि, माना यादि ॾियारिजे त मुंहिंजी सालगिरह हुई। मज़ो लॻो पियो आहे। सो उन में पलीअ साहिब खे चवंदासीं सालगिरह कयूं बाबा या अम्मा खे, त बाबा चवंदो त अम्मा बि चवंदी साईं ॻाल्हि। बाबा चवंदो त बाबा सालगिरह, साल हिकिड़ो ॿियो ज़ाया थी वियो, पाण खे वॾा कमु करणा हुआ, इलाही कम रहिजी विया, फलाणो लिखिणो आहे, शाह लतीफ़ ते किताबु लिखिणो आहे, लेनिन जी बायोग्राफी लिखणी आहे, फलाणो लिखिणो आहे, हीउ कमु करिणो आहे, सिंध में लेक्चर ॾियणु, ॻोठनि में वञिणो आहे, हीउ करिणो आहे, हू करिणो आहे। उहो पंहिंजो रहिजी वियो, साल वियो हलियो। हाणे साल वियो हलियो, पाण हुनखे सेलिब्रेट कयूं। 1974 में बाबा जो शनाख़्ती कार्ड ठहियो, उहो बाबा पाण ठारायो। पली साहिब खे माण्हू ईअं था पेश कनि त जेको पली साहिब जी का यादाश्त कमज़ोर हुई, बाबा जेको पाकिस्तान जो बहितरीनु क्रिमिनल साइड जो वकील, जेको बहितरीनु क्रॉस एग्ज़ामिनेशन में आउं नथो सम्झां त पाकिस्तान में इन लेवल जो माण्हू हूंदो। हाणे मथां अचनि पोइ अॻिते हली, या अॻु में हुजनि, होॾा आहिनि, कुझु पाड़ेसरी मुल्क में हूंदा, कुझु हिते हूंदा। क्रॉस एग्ज़ामिनेशन हूंदी सॼी यादगिरी ते, आदि पुछा उहो दरवेश ख़ुदा जो बाबा खे करे पेश था कनि, हुनखे तारीख़ विसरी वई वीचारे खे, पोइ इहो थी वियो। तंहिंजे करे बाबा पाण पंहिंजो शनाख़्ती कार्ड पाण ठारायो। 1973 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु बिल आंदो पाकिस्तान में, छाकाणि बांग्लादेश अलॻि थी वियो, नई डेटाबेस ठाहिणी हुई। उन में मोहतरम रसूल बख्श पली साहिबु पंहिंजो पाण शनाख़्ती कार्ड ठारायो 1974 में। उन में डेट ऑफ बर्थ 21 फरवरी 1930 लिखाई। को ॿियो कंहिं कोन ठारायो बाबा जो। ऐं बाबा अहिड़ो माण्हू कोन्हे जंहिंजो शनाख़्ती कार्ड को ॿियो झले ॿाह खां बाबा खे मिंथ करे वञी ॿी ग़लति डेट लिखाए। बाबा को दरवेश ख़ुदा जो अहिड़ो कोन हो। हिकिड़ो पंहिंजे वक़्त जो अज़ीम तरीन मुहक़िक़, दानिश्वर, कलमकार, अदीब, शाइर, स्कॉलर, साइंटिस्ट हो, नज़रिए दान हो, इनकलाबी हो, जंहिंजी हिकिड़ी हिकिड़ी तारीख़ इहा पुछा कंदो त गाॾी केॾा खणी वियो विच में, ऐं जॾहिं विच में किथां गुतणी वञा सर्विस हॉस्पिटल ईंदे त बाबा पुछंदो, बाबा हेॾा देरि कई, मूं घरु फ़ोन कयो, उतां त तूं निकितो ई 4 बजे, हिते तूं 4:45 पहुतो ई, मुनो कलाक केॾां हलियो? आउं तॾहिं पढ़ंदो हुउसि मेहरान यूनिवर्सिटी शायदि 3rd ईयर में या 2nd ईयर में हुउसि। त बाबा इन क़िस्म जी कैलकुलेशन कंदड़ माण्हू, तंहिं पंहिंजो शनाख़्ती कार्ड पाण ठारायो 1974 में, ऐं उन में पंहिंजी डेट ऑफ बर्थ 21 फरवरी 1930 लिखाई। हालांकि किन जाइनि ते बाबा खे वरी ॻाल्हि विसरी वेंदी, कॾहिं 28 चवंदो, कॾहिं 29, हाल कीअं विसरी वेंदी हुअसि? जीअं मूंखे इहो मक़सदु इहो कोन्हे त मूंखे यादि न रहे त प्रिंसटॉन में रहां थो, पर मूंखे ईअं विसरी वञे, मूंखे पुछनि त फलाणो माण्हू घरु आहे त आउं चवां आहे या कोन्हे, या मूंखां ओचितो पुछनि त तूं कहिड़े सन में हिते नसीम डीलक्स मां शिफ्ट थिए, त आउं केॾी महिल 1988 बजाए 1989 चई कॾहिं, इहो इनखे चइबो आहे स्लिप ऑफ टंग थी वेंदी आहे। त कॾहिं बाबा 1928 ॿुधाए ॾींदो, पर
21 फेबरवरी पाण लिखाई। पोइ बाबा खे जॾहिं ज़ियाउल हक़ साहब जे दौर में गिरफ़्तार कयो वियो तॾहिं उनखे ज़िया साज़िश करे उनजी सॼी टीम बाबा खे कोड़ा हणण जो प्रोग्राम ठाहियो त रसूल बख्श पली जे खे फटकारणो। मज़ामती तहरीक जो सभ खां निरालो ऐं सभ खां अज़ीम किरदारु आहे सिंध जो ऐं बरे सग़ीर जो, ऐं हेॾो वॾो जलसो कयो अथनि, हारी कॉन्फ्रेंस कई अथनि, चैलेंज पिया कनि, गार्जियन पई लिखे, उनखे कोड़ा हणाई। पोइ पली साहब खे बदीन जी अदालत में पेश करे कोड़ा हणण जो प्लान ठहियो। ओॾी महिल मूंखे हुकुम थियो, आउं नंढड़ो हुअसि ऐं 13-14 साल जो हुअसि, ऐं उहो शनाख़्ती कार्ड खणी बसुनि में धिका खाईंदो लटकंदो सुबुह जो सवेल वञी बदीन पहुतुसि, उते पेश कयोसीं। उन मूजिबि बाबा जी एज उन वक़्तु जेॾी महिल हुननि प्लान पिया कयो त असीं रसूल बख्श पली साहब खे कोड़ा हणूं, उन वक़्तु एज जेका बाबा जी आहे सा 50 खां मथे हुई। माना शनाख़्ती कार्ड मूजिबि 30 ॾेखारियल हो त उहो 80 में बाबा थियो थिए जी 50 सालनि जो, त हीअ 80-81 हो त 50 सालनि खां 2-3 महीना खे मथे गुज़रिया, तंहिंजे करे कोड़ा हणण जी सज़ा कोन ॾेई सघिया। पोइ बाबा जी जेल में बि सालगिरह कॾहिं म्यो हॉस्पिटल में या कराची में कंदा हुआसीं 21 फेबरवरी ते, त बाबा केक कटनि। हिकिड़ो मूंखे यादि आहे, हिकिड़ो दफ़ो नान खताई खे बाबा खे कट ॾेई अची इन सां मुंहिंजो बाबा सालगिरह जो केक वठी अचूं, अची बाबा पाण ग़रीब माण्हू पाण किथां अफोर्ड कंदासीं केक घुरायूं, नान खताई खे था कटियूं। नान खताई कटे 21 फेबरवरी ते म्यो हॉस्पिटल लाहौर में या शायदि सर्विसिस हॉस्पिटल में उहा बाबा पंहिंजी सालगिरह कई। सो बेज़ार हो, सालगिरह करण खां बेज़ार हो। पोइ बाबा 86 में आज़ादु थियो। ऐं तव्हांखे सॼी ॿुधायां थो डेटाबेस सॼी क्रॉनोलॉजी छा चयो आहे क्रॉनोलॉजी, सो क्रॉनोलॉजिकल ऑर्डर में तरतीबवार 86 में बाबा आज़ादु थियो। केस एमनेस्टी इंटरनेशनल इंग्लैंड इलाज लाइ घुराइण जी आछ कई, छाकाणि ज़मीर जो क़ैदी हो। ऐं चवंदो न हिन क़िस्म जो माण्हू पली साहब जहिड़ो माण्हू हुई कोन उहो ज़मीन। आख़िरी 6-7 महीना अची बाबा जी ॻाल्हि पंहिंजी यादाश्त विसरणु शुरू थी 2018 में 17 में 16 खां कुझु पोइ हुनखे तव्हां ख़बर आहे छा थियो त उहे ॻाल्हियूं विसरणु शुरू थियूं। हुनखे पोइ जीअं अची सुबुह शाम जीअं ॿुधाइजे, जीअं अम्मा खे बि आख़िर में यादगिरी, मुंहिंजे नाने खे ॾाॾे खे उहो थींदो आहे, मूंसां बि थींदो जॾहिं आउं थींदुसि। ऐं त असां पाण त शायदि 60, 65, 70 में ई थी वेंदासीं। पलियो साहब वरी इहे दौर न, इब्राहिम जोयो साहब, पलियो साहब, इन्हनि वरी GM सैद साहब, इन्हनि वरी 80, 85, 90 ताईं पाण खे सस्टेन कयो। पाण यंग जनरेशन जेका हिन दौर खां पोइ जी आहे उहा त जल्दी हली वेंदी, छाकाणि उन जो खाधा ऐं वर्जिशूं एक्सरसाइज़ ऐं पंध उहे कोन थियल आहिनि। त 86 में बाबा जॾहिं पंहिंजो पासपोर्ट ठारायो त वरी बाबा खे वञिणो पियो पासपोर्ट ऑफिस। उते पासपोर्ट में वरी पंहिंजी डेट ऑफ बर्थ 21 फेबरवरी 1930 लिखाई। कंहिं लिखाई? रसूल बख्श पली जो, जेको तमामु वॾो स्कॉलर, आलिम, अदीब, जंहिंजी कमाल जी यादगिरी, जंहिंजो कमाल जी शाइरी, जेके पर्शियन शाइरी यादि हुई, जेके शेख अयाज़ ऐं शाह लतीफ़ यादि हुआ, जेके अरबी शाइरी ऐं पश्तो टप्पा यादि हुआ, उन रसूल बख्श पली जे पंहिंजी डेट ऑफ बर्थ वरी पासपोर्ट में अदा भुल थी वई पली साहब का 1974 में बि शनाख़्ती कार्ड ग़लति ठारे खे ॾींहुं, 81 में 86 में ग़लति ठारे खे ॾींहुं, 5 सालनि खां पोइ ख़तमु थियो, 91 में ग़लति ठारे खे ॾींहुं, 5 सालनि खां पोइ पासपोर्ट ख़तमु थियो, 96 में ग़लति ठारे खे ॾींहुं, 2001 में ग़लति ठारे खे ॾींहुं, 2006 में पली साहब ॻाल्हि विसरंदी हुई। तंहिंजे करे केॾो दिलचस्प ॻाल्हि था पेश कनि कि प्यारा मज़ारूं कब्ज़े में करण लाइ, माण्हू कब्ज़ो में करण लाइ, तारीख़ूं कब्ज़े में करण लाइ। पोइ पली साहब पंहिंजी पासपोर्ट जी डेट वरी 21 फेबरवरी 1930 लिखाई ऐं उनखां पोइ रिन्यू उन ई डेट ते थींदा रहिया नवां पासपोर्ट्स। जेके वीज़ा वरितई, अमेरिकन वीज़ा वरितई, ॿाहिरि वियो उन ई वक़्तु 86 में पली साहब, ऐं UK वियो उन्हनि में वीज़ा फॉर्म में 21 फेबरवरी 7 न खणनि सर की। वरी जेकर केॾी महिल ओचितो ॻाल्हियुनि में पुछिबो त पली साहब चवंदो अलाए 20 आहे, अलाए 21 आहे, अलाए 19 आहे, मूंखे ख़बर कान्हे, तॾहिं हिसाबु किताबु कोन हुआ, पर हाणे असीं सेलिब्रेट 21 फेबरवरी कयूं था ऐं बाक़ी अलाए। हिकिड़ो दफ़ो चई त बाबा 20 मुंहिंजी न लिखिजो कॾहिं भुलिजी, मुंहिंजो छो चई 20 ते लेनन ॼाओ जनवरी अलाए फेबरवरी में, मुंहिंजो बाबा जनवरी में ॼाओ। चई अच्छा। हिकिड़ो दफ़ो वरी दोस्त तजवीज़ खणी आया त पार्टी में तोड़ फोड़ थी 1990 में। पोइ दोस्त हूंदा आहिनि, हर पार्टी में हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके टकराव चाहींदा आहिनि। उन्हनि पलीअ साहब खे चयो त तव्हांजी सालगिरह मल्हायूं था ऐं उहा सालगिरह मल्हायूं GM सैद साहब जी सालगिरह जे ॿिए ॾींहुं 17 जनवरी आहे, पंहिंजी डेट ऑफ बर्थ पाण 18 जनवरी करे छॾियूं त जीअं हुननि जो जलसो थिए वरी पंहिंजो बि जलसो थिए। भुट्टे साहब जो बि जनवरी में थींदो आहे। पली साहब सख़्ती सां चयो त पाण खे के डोड़ ऐं रीस ऐं मुक़ाबले में नाहे पऊं, डेट ऑफ बर्थ जे फलाणे जे मथां फ़ौरन असीं करे वठूं न। पली साहब जो मिज़ाज कोन हो न, हुनजो मिज़ाज हो जेन्युइन कमु करणु, अटकलूं करणु न। अटकल असांजे ॻोठ में हूंदा खीर ॿुधी आहे, फलाणो ड्रोड़ी ड्रोड़ी जा घर वारा ॻाल्हि कोन कंदा आहिनि, पाड़े वारो माण्हू ड्रोड़ीअ जी ॿुधाईंदो आहे मुबारक हुजनि मुबारक हुजनि, फलाणे खे पुटु ॼाओ आहे
त जीअं हुनखे ख़र्ची बर्ची मिले। उन जेको धणी सां निकिरंदो ई कोन्हे घर मां, जेके पुटु ॼाओ हूंदो आहे, ॿियो अची पाड़े जो भाइटियो वञी उहो मुबारक मुबारक फलाणे चाचे मूंसे पुटु ॼाओ आहे। त के माण्हू हूंदा आहिनि ईअं पॉलिटिक्स बि हुनखां पुॼंदी कान्हे, पोइ डोड़ी फलाणे फलाणी डेट ऑफ बर्थ अॻु में टिपी वञे, फलाणो फलाणी तारीख़ कंदो, उनखां 15 ॾींहं अॻु में असीं करे वञूं त मुबारकूं, अॼुकल्ह सोशल मीडिया आहिनि, मुबारकूं पोस्टूं करे वञूं, अटकल सटकल मिड़ी जुगाड़ जुगाड़ जुगाड़। ॾिसो था न हिकिड़ो मुजस्मो ठाहियो अथनि शाइर जो लाहौर में, जुगाड़ सभु जुगाड़ आहे हिकिड़ो, अॼुकल्ह जुगाड़ आहे। तंहिंजे करे पलीअ साहिब जी जॾहिं डेट ऑफ बर्थ मल्हाइण जे बारे में तजवीज़ ॾिनो, पलीअ साहिब रद्द कई। पोइ जॾहिं पार्टी में तोड़ फोड़ थी त उनखां पोइ पलीअ साहिब जी चयूं त हाणे जनवरी फेबरवरी में सी हूंदो त बि निकिरंदो कोन, हाणे अक्टूबर में था मल्हायूं। पलीअ साहिब वीचारो जीअं ऑपरेशन करे तजुर्बा कंदा आहिनि न मरीज़नि ते, ईअं दोस्त तजुर्बा कंदा हुआ, साईं जनवरी फेबरवरी में सी हूंदो, तव्हांजी कयूं था अक्टूबर में। पोइ 90-91 में पलीअ साहिब जी 20 अक्टूबर ते सालगिरह मल्हाई हुई। ऐं पोइ कासिमाबाद में अब्बास भाई पार्क में 1995 में 20 अक्टूबर ते मल्हाई हुई, जंहिंमें अदी आबदा परवीन साहिबा, मुस्तफ़ा कुरैशी साहिबु, जी ज़रीना बलोच साहिबा ऐं ॿिया सभु माण्हू उहे गॾु थिया, नज़ीर लगारी साहिबु, इहे सभु सहाफ़ी अदीब, वॾी हुसैन शाह बुखारी साहिबु, पलीअ साहिब जी 20 अक्टूबर 1995 ते कासिमाबाद में अब्बास भाई पार्क में सालगिरह थी। पलीअ साहिब जो कोट लखपत जो क़ैदी जेको छपियो आहे, उन जेको पहिरियों जेको वॉल्यूम आहे जंहिंमें ब्लैक एंड वाइट फोटो आहे पलीअ साहिब जो टाइटल ते, उनजे बैक टाइटल ते ॾिसंदव उते पलीअ साहिब जी डेट ऑफ बर्थ 20 अक्टूबर लिखियलु आहे, 20 अक्टूबर 1928, 30 जे बदिरां। जेका पलीअ साहिब पाण चवंदो 28, 29, 30, 19, 20, 21, ऐं चवंदो त अलाए इस्लामी महीना हुआ अलाए अंग्रेज़ी महीना हुआ, पर पाण हमेशह 21 फेबरवरी ते मल्हायूं। उनखां पोइ पलीअ साहिब जी डेट ऑफ बर्थ अक्टूबर में मल्हाईंदा पिया हुआसीं, छाकाणि हाणे चई जो चुकासीं अब्बास भाई पार्क में 20 अक्टूबर। 2005 में असांजे घर जी हिकिड़ी आहे बाबा जी वेझी माइटियाणी अज़ीज़ा साहिबा ख़ातून, उन 20 अक्टूबर जी राति 19 अक्टूबर ते पलीअ साहिब खे चयो 2005 में त अदा रसूल बख़्श तुंहिंजी सालगिरह मल्हायूं कराची वारी मुंहिंजी जाइ ते। मूंखे यादि आहे पलीअ साहिबु चयोसि ज़रीना पई आहे ज़िंदगी ऐं मौत जे कश्मकश में, ऐं वही सालगिरह मल्हायां, छाकाणि अम्मा उन वक़्तु लियाकत नेशनल हॉस्पिटल में ब्रेन ट्यूमर में दाख़िल हुई। हुन चयो घणो ई चयो अदा अचो तुंहिंजी सालगिरह मल्हायूं, बड़ी सादगी सां मल्हायूं था 20 अक्टूबर। बाबा चयो ज़रीना पई आहे अस्पताल में, मुंहिंजी वाइफ अस्पताल में आहे, ऐं सालगिरह मल्हायां। सो बाबा इनकार करे छॾियो। 25 अक्टूबर ते अम्मा गुज़ारे वई 2005 में। पोइ बाबा वरी अक्टूबर जो नालो ई कोन वरितो, चई बाबा इहो हुई कूड़ी तारीख़ हुई, पाण उहा जेके 21 फेबरवरी मल्हाईंदा हुआसीं मियो हॉस्पिटल ऐं कोट लखपत खां राव रशीद ऐं मुख़्तियार अहवान सां गॾु बाबा पहिरियों दफ़ो जेल में अंदरि सालगिरह मल्हाई। राव रशीद, मलक हाकमीन ऐं मुख़्तियार अहवान 21 फेबरवरी ते, शायदि 1984 हो या 85 हो, चई उहा ई पाण 21 फेबरवरी मल्हाईंदासीं। वरी दोस्तनि तजवीज़ ॾिनी 2000 शायदि 7 या 8 में या 9 में त फाज़िल साहिब जी वरसी थिए थी, उते माण्हू गॾु थियनि था, तॾहिं अलॻि थी विया इस्माइल राव साहिब वारा। ऐं GM सैयद साहिब जी बि सालगिरह आहे 17 जनवरी, पाण 18 या 19 ते कयूं त 17 जनवरी ते हू थी वञे फाज़िल साहिब जी ऐं GM सैयद साहिब जी वरसी ऐं सालगिरह, 18 ते पाण वॾो जलसो कयूं। पली साहिब जो नो नेवर, कॾहिं बि न, पाण मुक़ाबले में कोन कंदा, चयो भला 18, 19, 20, 21 का मल्हायूं, नो, पाण खे मुक़ाबिलो कोन करिणो आहे, पंहिंजो कमु आहे पाण कमु कयूं सालगिरह जे मुक़ाबले। ऐं सालगिरह खां बेज़ार आहियां, ॿियो वरी हुननि जे मुक़ाबले जे 21 फेबरवरी तब्दील करे वरी वञी ॿी डेट कयां। पोइ उहे 2-3 माण्हू जेके हुआ जिन इहो टकराव पैदा करण ते चाहियो, उन्हनि खे पली साहिब सख़्ती सां मने करे पोइ कोन करनि। पोइ 21 फेबरवरी थींदी। हाणे जेके दोस्त ओचितो 2018 में पली साहिब जी वफ़ात खां पोइ नई डेट खणी ज़ाहिर थिया आहिनि, त पली साहिबु चयो, फलाणे चयो, बाबा पली साहिबु असीं आऊं ई कॾहिं कॾहिं चई वेंदो आहियां त आऊं बाबा किथां पियो अचां, वात मां निकिरी वेंदो, कोर्ट मां पियो अचां, ईंदो पियो आहियां बाईपास तां ZGS फाउंडेशन जे ऑफिस मां। पर पलीअ साहिबु पंहिंजे शनाख़्ती कार्ड, पासपोर्ट, हलो शनाख़्ती कार्ड ऐं पासपोर्ट खे छॾियो, पलीअ साहिबु 2011 खां 10 खां 11 खां पंहिंजी बाक़ाइदे बर्थडे वरी पार्टी जे चवण ते सेलिब्रेट करणु शुरू कई, बल्कि 2008 खां, ऐं उहा 21 फेबरवरी ते थियणु शुरू थी। हाणे कीअं चेक कजे? तव्हां सभिनी दोस्तनि खे दावत थो ॾियां त फेसबुक खोलियो, फेसबुक ते सर्च में लिखो रसूल बख़्श पली जो, RASOOL रसूल BUX बख़्श, पली जो PALIJO, स्पेल इन करे बि ॿुधायां जो मथां वरी ॿी का चेंज लिखो, ऐं पोइ लिखो बर्थडे, पोइ कयो सर्च। पोइ सर्च में अची खाॿे पासे ईंदव पोस्ट्स, पोइ पोस्ट क्लिक कयो, पोइ पोस्टूं खिलंदियूं। पोइ उन्हनि पोस्टुनि में वरी अची लिखो डेट ईयर या डेट ऑफ पोस्ट,
उन में लिखो 2010 क्लिक कंदो कुझु कोन खुलंदो। फेसबुक बि न आयो ऐं वॾे पैमाने ते कोन पई थी। 2011 क्लिक कंदो कुझु कोन खुलंदो। 12 खां पलीअ साहिब जी 21 फेबरवरी जो बर्थडे शुरू थी वञियो, 12-13 खां। 2012 में कासिमाबाद में वॾो जलसो थियो। मोहतरम रसूल बख्श पली जे पंहिंजी सालगिरह जो केक पाण लंडन टाउन जे साम्हूं ग्राउंड ते कटियो। हेॾा सॼी दुनिया, अदीब, शाइर, हासिल बिज़ंजा, इस्माइल राव, प्रोफेसर अज़ीज़ जो बा तहसीन, सरवर बारी, सॼी दुनिया पलीअ साहिब पाण सालगिरह कटे पियो केक। ऐं डेट कहिड़ी आहे? 21 फेबरवरी 2012। ऐं मोहतरम रसूल बख्श पली जे साहिब जी सालगिरह आहे। हज़ारे लखे माण्हुनि जो इज्तिमा आहे। ऐं रसूल बख्श पली साहिब पाण पटको ॿधी, पली साहिब खे ख़ूबसूरत पटको ॿधायोसीं बोस्की जो, ऐं असां सभिनी गॾिजी बाबा सां सालगिरह कटी आहे, केक कटियो आहे। उनखां पोइ कंटिन्यूस 21 फेबरवरी थी। इहा पोस्ट क्लिक कंदा अचो जेको मूं ॿुधायो। वरी उहे माण्हू साज़िश ईअं न कनि जो डिलीट करणु शुरू कनि संदनि पोस्टूं, पर सभु त कोन करे सघंदा। उते पोस्टूं इलाही माण्हुनि जूं आहिनि। उते पोस्टूं रमेश कुमार जूं आहिनि, उते सजाद जतोई, उते ज़ाहिद बब्बर, उते सर्वेच मंगणार, उते असद पली जो, उते रसूल बख्श जूणे जो, उते राजन जूं पोस्टूं आहिनि। ऐं उन्हनि सभिनी जा पोस्टूं आहिनि। 21 फेबरवरी को 2013 को 2014 कराची में थी आहे। जोहीअ में थी 2014 जी 21 फेबरवरी ते जोहीअ में थी पली साहिब जी सालगिरह, वॾो जलसो। पली साहिब जी वरी 21 फेबरवरी ते 2016 में गुलशन हदीद में थी। पली साहिब संदसि सालगिरह जो केक सिंध म्यूज़ियम में कटियो। पली साहिब संदसि सालगिरह जो केक जुंगशाई में कटियो पाण संदसि घर ते। हाणे इहो फेसबुक ते वञो न, रसूल बख्श पली जो बर्थडे लिखी, साल न लिखिजो, रसूल बख्श पली जो बर्थडे लिखी हेठि अची पोस्ट क्लिक करे, पोस्ट जे हेठां वरी क्लिक में डेट उहा क्लिक करे, पहिरीं हुन 2011 विझो, पोइ 12 विझो, पोइ बार बार चेंज कंदा रहो। 2013 विझो, 14 विझो, 15 विझो। पछाड़ी में जॾहिं पार्टी में तोड़ फोड़ थी 2016 में, हीअ त पली साहिब जी डेट ऑफ बर्थ चोरी 2018 में करण जी कोशिशि कई वई आहे न। पार्टी में जेके इख़्तिलाफ़ थिया, जेको पीपुल्स पार्टी अची कया, असांजी भेण जेका आहे MNA साहिबा, जंहिं वटि सॼे सिंध जो इक़्तिदार आहे, उन भेण जे हिदायतुनि ते ऐं असांजो जेको सभिनी ते भारी आहे अमरा, उन जी कोशिशुनि सां जेका पार्टी में तोड़ फोड़ कराई वई, पली साहिब जी यादाश्त ऐं पली साहिब जी तबियत ऐं कमज़ोरी जो फ़ाइदो वठी, उन खां पोइ बि पली साहिब जी 2016 में तोड़ फोड़ अक्टूबर नवंबर में कराए, 2017 में जेका पली साहिब जी सालगिरह मल्हाई वई आहे, सा 21 फेबरवरी ते मल्हाई वई आहे। ऐं उन वक़्तु जेके दोस्त उते ॻोराणे ड्रेम खां मार्च खणी निकिता हुआ, उन्हनि टंड मोहम्मद ख़ान में अची पली साहिब जी सालगिरह जो केक कटियो आहे। चेक करे वठो। 2017 जे 21 फेबरवरी ते ॻोराणे ड्रेम खां मार्च वठी कराची वेंदे टंडे मोहम्मद ख़ान वटि कटियो अथनि। तंहिंजे करे सॼी अटकल आहे। पर उहा अटकल बि कनि था, भले कनि दोस्त, छाकाणि त पली साहिब जो ॾींहुं सभु ॾींहुं पली साहिब जा। जीअं जश्न लतीफ़ पाण कंदा आहियूं, उहो लतीफ़ साईं जी तारीख़ ते थोरी कंदा आहियूं। सॼो साल लतीफ़ साईं जो आहे, सॼो साल शेख अयाज़ जो आहे, सॼो साल रसूल बख्श पली जो आहे, सॼो साल GM सैयद जो आहे, सॼो साल ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो आहे, सॼो साल हींअर आशिक़ फेबरवरी जी अचे पई वरसी, सॼो साल आशिक़ जुण जो या ग़ज़ाला बतुल सिद्दीकी जो ऐं नवाज़ कंडरानी जो आहे। सॼो साल सिंध जे समूरनि शहीदनि जा आहिनि। अल्लाह बख्श सुमरे खां वठी, पीर सूरह बादशाह सुबतुल्ला शाह पागारे खां वठी, जाम साकी खां वठी, जेके पंहिंजा माण्हू आहिनि, वॾा माण्हू, हैदर बख्श जतोई खां वठी, सोबे ज्ञान चंदाणी खां वठी, रशीद भट्टी ऐं तनवीर अब्बासी खां वठी, उस्ताद बुखारी खां वठी, इब्न हयात पंवर खां वठी, सिंध जो हर वॾो माण्हू पंहिंजी कलेक्टिव मीरास आहे, कि हिकिड़े फ़र्द जी कोन्हे। हिन सॼी क़ौम जी आहे, हिन जनरेशन जी आहे, ईंदड़ जनरेशन्स जी आहे। अब्दुल वाहिद आरी सर सभु माण्हू पंहिंजा आहिनि। बशीर कुरैशी, ख़ालिद महमूद सुमरो, मुर्तज़ा भुट्टो, शाहनवाज़ भुट्टो, इहे सभु पंहिंजा कलेक्टिव, बेनज़ीर भुट्टो साहिबा, सभु पंहिंजा कलेक्टिव असेट्स आहिनि। त हिते इन ते को मुंहिंजो हक़ु कोन्हे, मुंहिंजी का उन ते ओनरशिप कोन्हे, त मुंहिंजो आउं जीअं चवां। के दोस्त पली साहिब जी 20 अक्टूबर ते मल्हाइणु चाहिनि था, भले मल्हाइनि। के 25 जनवरी ते करणु चाहिनि, ते असीं 21 फेबरवरी ते कंदासीं। के दोस्त 19 जनवरी करणु चाहिनि, के 25 जनवरी करणु, के वरी डिसंबर। वरसी वीचारा इन करे नथा करे सघनि, चेंज अटकल सटकल जो वरसी जी डेट सॼी दुनिया में अची वई, ऐं हिननि खे धक करे अॻियां वठी डोड़ पाए करे वञो, हीअ 21 फेबरवरी कंदा। तंहिं करे असीं अॻु में को अटकलुनि ते आहे न सॼी शइ, अटकलुनि ते, मज़ारुनि ते कब्ज़ा, अटकलुनि ते, जायुनि ते कब्ज़ा, अटकलुनि ते, हर शइ ते, किताबनि ते, फ़िक्र ते, पर कब्ज़ो थोरी थी सघंदो आहे। शयुनि ते चयो आहे न, शायदि आकाश चयो आहे त परवाज़ बिना पर कीअं हूंदा, आज़ादु फ़िज़ा छा थींदी आहे। सो आज़ादु फ़िज़ा में हलिया वेंदा आहिनि, परवाज़ूं थी वेंदियूं आहिनि, ख़्याल ऐं मौक़ुफ़ ऐं फ़िक्र, ऐं उनखे केरु चोरी करे सघंदो। तंहिंजे करे कुझु कोन चोरी थी सघंदो। सभु दोस्त असांजा आहिनि।
जेके पलीअ साहिब जा फ़ैन आहिनि, अदीब, शाइर, दानिश्वर, कलमकार, उन्हनि जन हींअर सालगिरह मल्हाई आहे, उन्हनि बि सही कयो। जेके आईंदे मल्हाईंदा उहे बि सही कंदा। अॻिते जेकॾहिं अदीब, कलमकार, शाइर उन्हनि दोस्तनि खे सम्झाईंदा, उन्हनि खे अकुल आयो त ठीकु, जे न आया अलॻि मल्हाईंदा रहिया तॾहिं बि ठीकु। ऐं इन बहाने पाण पलीअ साहिब जी वधीक सेलिब्रेशन थींदी। पर असीं सम्झूं था त पलीअ साहिब जी जेन्युइन सेलिब्रेशन इहा आहे त पलीअ साहिब जे ॾींहं ते इहो वचन कंदा रहूं त पलीअ साहिब जे पैगाम खे सॼी दुनिया में खणी वेंदासीं। पलीअ साहिब गुरोही टकराउनि जे हक़ में कोन्हो। पलीअ साहिब पंहिंजे फ़िक्री मौक़ुफ़ खे माण्हुनि ताईं पहुचाइणु ऐं वधि में वधि तनज़ीम साज़ी करणु ऐं वधि में वधि माण्हुनि ताईं पहुचण जो ख़्वाहिशमंद हो। सालगिरहनि सां का दिलचस्पी कान हुअसि। पलीअ साहिब त शेव जे पाणीअ खे सुर्ख भरे चांहि सम्झी पियो पीअंदो ऐं चांहि जे कप में शेव वारो ब्रुश पियो मिलाईंदो जॾहिं हुनजी कंसंट्रेशन पंहिंजे इनकलाबी कमनि ते हूंदी। ऐं कॾहिं कॾहिं त पलीअ साहिब कोट जेको सो गाॾी मां या कोट मां ॿिए खां वठी पाए कोट में वञी केस हलाईंदो, छाकाणि कोट घर विसरी वेंदो। पलीअ साहिब जी तयारी सॼी फाइल ते हूंदी केस जे ते, पोइ कोट ॿिए खां वठी केस वञी आरजू। अब अजीब माण्हू, अज़ीम माण्हू। ऐं उन अज़ीम माण्हूअ जी सालगिरह सॼो साल आहे, 365 ॾींहं उहो असीं मल्हाईंदासीं। तंहिंजे करे को बि कन्फ्यूजन कोन्हे। जिन दोस्तनि मल्हाई आहे उहे बि असांजा भाउर आहिनि, उहे बि असांजा दोस्त आहिनि। ऐं उन्हनि मां बि उन्हनि जी बदनीयती न चइजे, उन्हनि मां 2-3 माण्हुनि जी बदनीयती थी सघे थी। 2-3 माण्हू हूंदा आहिनि जेके बदनीयत हूंदा आहिनि। पोयां जो कारवां हूंदो आहे न, उहो नेक नियत हूंदो आहे, उहो सम्झंदो आहे सची मुची हीअ सही आहे। उहे 2-3 माण्हू मिसगाइड सभिनी खे कंदा आहिनि, पोयां माण्हू सम्झंदा आहिनि त सही आहिनि, जे उहे सही न हूंदा आहिनि, पर उन में पोयां जेके ॿिया उन्हनि सां गॾियल हूंदा आहिनि। ॾिसो न केतिरा माण्हू आहिनि जिन खे ॿुधायो वियो त हीअ ग़लति आहे, ग़लति आहे, हाणे उहे सभु हेॾा पिया अचनि था। ॾिसो हिकिड़ी कतारूं लॻियूं पियूं आहिनि, सॼे सिंध मां हज़ारे माण्हू पाण था अचनि पिया। छो पहिरीं उन्हनि खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई वई, पोइ उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में आई। वक़्तु गुज़रण सां गॾु सचु पधिरो थींदो वेंदो, सचु निर्वार थींदो वेंदो ऐं सचु पंहिंजा पर पखेड़े हिन टारीअ खां हुन टारीअ ते उॾामी, पोइ दूर सितारनि ते उभिरी थो उॾरे दुनिया सारीअ ते। सो ईअं सचु वेंदो ऐं सचु ज़रूरु फातह थींदो। महिरबानी।